दूध गॾु थींदा आहिनि त ख़ासि करे जेको गड़ी यासीन में क़बाइली जहिड़ा हली रहिया उन्हनि ते इमदाद ॾाढो कमु करे पियो ऐं असांजी ॿिन्हिनि जी इहा ई ख़्वाहिश हुई त जेको पंहिंजो गड़ी यासीन तालके में जेके क़बाइली जहिड़ा आहिनि इन्हनि खे असां अॻ में ख़तमु करायूं। जेकॾहिं इहे ख़तमु थींदा त पोइ ॾोहनि ते ज़ाब्तो ईंदो। जेकॾहिं इहे ख़तमु न थींदा त इन जे आड़ में अगुवाऊं फोरूं धाड़ा जेके बि आहिनि इन में थींदा आहिनि। छो जो इहे करे हलिया वेंदा आहिनि त पोइ पुलिस चवंदो आहे साईं क़बाइली जहिड़ो असां त नथा वञी सघूं, हिकु मोबाइल नथो वञी सघे। त असां ॿिन्हिनि जो इहो ई हुयो त असां हिते कमु कयूं। ऐं हाणे ताज़ो दीनारी ऐं जखरणनि जो जेको आहे हिकु तलाउ ते नौजवान जेको चौकीदारी में उहो मारिजी वियो, उनजो पंहिंजो उन्हनि जो हले पियो मसइलो। उन में सरदार ज़ुबैर ख़ान जखराणी मूंसां राब्तो कयो त बाबा इन मेड़ में क़ाफ़िलो खणी हलंदासीं त तुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि जेके पंहिंजो हली करे इन मसइले खे हल करायूं। त मूं इमदाद सां राब्तो कयो गड़ी यासीन में। मूंखे ख़बर हुयो त असां कमी हिन शइ ते कयूं था त इमदाद खां वधीक हिते क़बाइली जहिड़नि ते पंहिंजो कमु कोई नथो करे सघे ऐं उन्हनि खे सुलह ते ऐं उन्हनि खे कंहिं बि जहिड़े खे ख़तमु करण ते। त पोइ मूं इमदाद सां राब्तो कयो। हुनजा इहे लफ़्ज़ त हर कंहिं लाइ हुया, ईअं न आहिनि जी साहब जी साहब। त मां चयुमि चाचा साईं हीअ असां अचूं था। चई हा। पोइ मां ऐं सरदार ज़ुबैर ख़ान हिते आयासीं प्रेस क्लब असांखां अॻ में इंतज़ार में हुयो। मूं पंहिंजो सरदार साहिब सां अॻियां गाॾी में अॻियों फ्रंट ते वेठो हुउमि त